नाज़रीन, जमियत उलमा इस्लाम सकंड पारां ज़िले अमीर हाफ़िज़ अब्दुल कयूम चन्ना जी अॻुवाणी में चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पारां कादियानी खे तबलीग जी इजाज़त ॾियण जे फ़ैसिले ख़िलाफ़ चांडिया पंप खां रैली कढी सकंड प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते कारी अब्दुल कयूम चन्ना, मौलाना अली नवाज़ परियार, मौलाना राशिद महमूद निगारी, मौलाना हिदायतुल्लाह जमाली, कुर्बान कलर ऐं ॿियनि चयो त चीफ जस्टिस पारां खेनि तबलीग जी इजाज़त ॾियण वारे फ़ैसिले खे आइन जी इनहराफ़ी ऐं मुसलमाननि जे ईमान जो मसइलो सम्झूं था ऐं उन फ़ैसिले खे रद्द करियूं था। हिननि चयो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को बि नबी न ईंदो ऐं उहो असां मुसलमाननि जो अक़ीदो आहे। हिननि चयो त 1973 में मौलाना मुफ़्ती महमूद ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो आइन तहत कादियानी खे काफ़र करार ॾेई खान वोट ॾियण समेत समूरियुनि सरगर्मियुनि खां रोके छॾियो हुयो। हिननि उहो चिता ॾिनो आहे त ख़तम नबूअत जे ईमानी मसइले ते का मसलत या सौदेबाज़ी क़बूल न कई वेंदी। जेकॾहिं उहो फ़ैसिलो रद्द न कयो वियो त मुसलमान पंहिंजी जान जी परवाह न कंदे हर क़ुर्बानी ॾियण खां बि न किबाईंदा। मुज़ाहिरे में सवें माण्हुनि ताजदार ख़तम नबूअत ज़िंदाबाद जी सख़्तु नारेबाज़ी पिणु कई।